लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब इनाम शेख सां जारी आहिनि। हा इनाम साहब, हाणे वे फॉरवर्ड छा आहे, रस्तो कीअं वठिजे, छा छा कजे? बसि हिकिड़ो त असां माज़ीअ खे ॾिसूं, उनजी असेसमेंट कयूं। ॿियो आहे त हाल सां कंपेयर कयूं, पोइ फ्यूचर जे लाइ पंहिंजी प्लानिंग कयूं। हाणे उन जे लाइ जेकॾहिं सवलो ऐं सादो जेको आहे हल मां सम्झां थो, उहो आहे त हर पैमाने ते इदारा साज़ी। जेको जाते वेठो आहे 5-10 माण्हू को नंढो स्कूल खोले, को पंहिंजो को बिज़नेस इस्टेब्लिश करे, के स्टार्टअप्स शुरू कनि, नए दौर खां सिखनि न। त नए दौर में बिज़नेस रुॻो पैसनि सां नथो थिए। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त ही एज ऑफ आइडियाज़ आहे, ख़्यालनि जो दौर आहे। को आइडिया आहे, उहो आइडिया तव्हांखे मिली वियो। मार्क ज़करबर्ग वटि आइडिया हो, हुन में कुझु बि कोन हुओ, पैसा हिन कंप्यूटर मां अरबें डॉलर ठाहे वियो। माइक्रोसॉफ्ट वारो $अरबें ठाहे वियो। उहो जेको ॿियो टियों जेको वॾो आहे, उहे मतिलबु जेके बि हिन दुनिया में हाणे लीड कनि था, हाणे साईं उन्हनि जूं इन्हनि इदारनि जूं बजट्स दुनिया जे दर्जने मुल्कनि जे टोटल जेका बजट आहे उनखां वॾी। जेको सिंधी माण्हू जाते आहे, उहो पंहिंजा ख़ासि तौर ते प्राइवेट इदारा ठाहे। जेके पब्लिक इदारा आहिनि, अवामी सरकारी इदारा आहिनि, उन्हनि ते उन्हनि जी कारकर्दगीअ ते असां अखि रखूं, पॉज़िटिव अंदाज़ में उन्हनि खे प्रेशर विझूं त उहे उन डायरेक्शन में हलनि जेका क़ौम जी रिक्वायरमेंट आहे, बहितर थियनि। ॿियो इहो असांखे ज़हन में रखणु खपे त को बि प्रोजेक्ट, का बि इनिशिएटिव तेसि ताईं न हली सघंदो जेसि ताईं उनजे पुठियां फाइनेंशियल प्लानिंग न हूंदी। हितां खां पाण रुॻो लाड़काणे ताईं बि हलूं था त हिकिड़ा 25-30 हज़ार जेकॾहिं न आहिनि पेट्रोल जा, मानीअ जा, रिहाइश जा 40-50 हज़ार, त नामुमकिन आहे। हाणे उहो दौरु ख़तमु थी वियो न, जो सुज़ुकी जे पायदान ते जीअं पाण बीही ऐं ॻोठनि में हलंदा हुआसीं, साईं मुंहिंजे खे चवां बुख ॾुख ते हलंदा हुआसीं। हाणे हिन दौर जा ॿिया तक़ाज़ा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते इन्वेस्ट कयूं असां उन यूथ ते जेका टैलेंटेड यूथ आहे, जेका IB सखर मां निकिरे थी, जेका ज़ेबिस्ट मां निकिरे थी, जेका IB कराचीअ मां निकिरे थी। इन्हनि माण्हुनि में असांखे नेशनल स्पिरिट खे रिवाइव करिणो आहे। टैलेंटेड उहे आहिनि, हुननि जे अंदरि पंहिंजे सिंधी हुजण जो अहसासु पैदा करिणो आहे, उन्हनि खे ॿुधाइणो आहे त तव्हांजा अहिड़ा एसेट्स आहिनि जेके क़ाबिल फ़ख़ुरु आहिनि। अॼु बि तव्हां ॾिसो त हिन हेॾे तबाही वारे दौर में बि सिंधी बहैसियत क़ौम, उनजो जेको रवैयो आहे, उहो दुनिया जे कंहिं बि मॉडर्न नेशन जे प्रोग्राम सां वेझो आहे। मिसाल, असां अॼु बि घणे भाङे सेकुलर आहियूं, असां नॉन वायलेंट आहियूं, डेमोक्रेटिक एटीट्यूड आहे, पीपल्स पार्टी आहे, पर डेमोक्रेटिकली असां उनखे सपोर्ट कयूं था न, बहसियत क़ौम। उन में क्वालिटेटिव चेंज अचे, या उनजे साम्हूं हिकिड़ी अहिड़ी ॿी धुर अचे जेका उनखां बहितर हुजे। त असांखे इहो सम्झणो पवंदो त नए दौर में इदारा साज़ी करणी आहे। जेके ज़हीन तरीन माण्हू आहिनि, उनखे पंहिंजे नेशनलहुड जो अहसासु ॾियारे कनेक्ट करिणो आहे उनजे टैलेंट खे नेशनल एजेंडा सां। टियों इहो आहे त असां कहिड़े बुनियाद ते पंहिंजी आइडेंटिटी हिन ग्लोबल वर्ल्ड में कराए था सघूं। पंहिंजे कल्चर जे बुनियाद ते त कल्चर ते इन्वेस्टमेंट कयूं, पंहिंजे टेक्नोलॉजी जे बुनियाद ते त टेक्नोलॉजी जे हिन ते कयूं। भला इहे बि सिंधी माण्हू आहिनि, मेहराण सिंधी यूनिवर्सिटी, ख़ैरपुर यूनिवर्सिटीअ जा पढ़ियल छोकिरा आहिनि जेके बैन अल-अक़वामी इदारनि में पंहिंजी हैसियत मञाइनि था। इहो इदारा साज़ीअ जो रुझान वधंदो। नंबर 2 त हिकिड़ो सिविलाइज़्ड बिहेवियर असांखे एडॉप्ट करिणो पवंदो। सिविलिटी जंहिं बला जो नालो आहे, शहरीपणो, मुहज़िबपणो, उन सां हाणे इख़्तिलाफ़नि खे हिकिड़ो दुश्मनीअ जी हद ताईं न खणी वञिणो आहे। इख़्तिलाफ़ आहे, बाक़ी ऑलरेडी केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हां मां ई पाण हिकु वीचार कयूं, 5 ॻाल्हियुनि ते तव्हां मूंसां सहमत न आहियो, पर स्टिल देयर इज़ सम बॉन्ड। ॿिया अञा को प्लेटफॉर्म आहे जंहिं ते पाण गॾिजी कमु करे सघूं था। त इहो असांखे बहसियत क़ौम सम्झणु खपे त कोऑपरेट कहिड़नि हंधनि ते करे सघूं था।
ऐं पोइ ॾिसजे त बैन अल-अक़वामी मार्केट में असां कहिड़े तरीक़े हलूं था। चौथी ॻाल्हि आहे त असां मल्टाई डायमेंशनल थियूं। पलीजो साहिब बि ॾाढी इन ॻाल्हि ते फोकस कंदो त बाबा रुॻो जेको आहे सो एक्सपर्ट थियणो आहे छा, रुॻो जेको आहे सो ॾाढो मूंखे इहो पलीजे साहिब जो कोल वणंदो त हिकिड़े सुठे इंसान में बैक वक़्तु खोड़ सलाहियतूं हुजणु खपनि। हू हिकु वक़्तु सिपाही बि हुजे, आशिक़ बि हुजे, साइंसदान बि हुजे, शाइर बि हुजे ऐं घणियूं उन में सलाहियतूं हुजनि ऐं मुजाहिद बि हुजे। जॾहिं कंहिं फ्रंट ते बीहणो पए त बीह बि सघे। हाणे ईअं जेको सदियुनि जो बैकलॉग जेको आहे उनखे ओवरकम करण जे लाइ, उनखां अॻु कढण जे लाइ आहे त असां घण रुखा थियूं। रुॻो सियासत हे जेको इंटरव्यू पाण कयूं था, या जेका तव्हां इंटरव्यू जी सीरीज़ कयो था, मां ख़ुदि हैरान थियुसि त असांजे ई दोस्तनि जेके इते ई आसपास माण्हू आहे उन्हनि वटि केॾा नवां नवां आइडियाज़ आहे, केतिरियूं नई नई इंफॉर्मेशन ही इन क़िस्म जे अप्रोच सां असां अॻिते वधी सघूं था। ऐं उन जे लाइ पहिरियों जीअं मां चयो त हिकिड़ी असांखे एजेंडा थोरो अञा अॻिते वधी ऐं उनखे खुली करे ॻाल्हाइणो पवंदो त सिंधियत जी वर्ल्ड वाइड एजेंडा खे खणी अचूं। उन में जेके कॉमन असांजा गोल्स आहिनि उन्हनि ते कयूं सोच ऐं वीचार कयूं। उन खां पोइ ही जेका डिजिटल टेक्नोलॉजी अचे थी, मायूसियूं हिकु तरह, पर उते पंहिंजो फ़र्ज़ु को जेका सोशल मीडिया आहे उन ते गंद ऐं बेइज़ती बि जाम आहे, पर हुन ते तव्हां ॾिसो केॾा आइडियाज़ बि ज़बरदस्त अचनि था। केॾा माण्हुनि एहतसाब करणु शुरू कयो आहे। को हिकिड़ो अहिड़ो तक आहे जितां जे आम माण्हूअ उथी पंहिंजे नुमाइंदनि खां सुवाल न कया हुजनि। हीअ वॾी तव्हां डेवलपमेंट था सम्झो। भले उहो को पीर हुजे या सरदार हुजे या केॾो बि ढिंग खान हुजे, माण्हू सुवाल करणु शुरू कया आहिनि। बोर्ड में असां सां हीअं थियो, तव्हां कोन आहियो, असांखे घिटी कोन्हे, असांखे स्कूल कोन्हे, असांखे ही न आहे। ॿ टे ॾींहं पहिरीं जी ॻाल्हि आहे त ख़ैरपुर में हिकिड़ी उहो ठहे पियो, नालीअ जे मथां हिकिड़ो रस्तो पियो ठहे त हेठां उन्हनि काठीअ जूं उनखे सपोर्ट, अॼु ॾिठोसीं त उन ते उहो लोह जी छटिन पिया कनि। त ईअं तव्हां पाण खे मायूस न थियणु खपे त के वेन्यूज़ न आहिनि, वेन्यूज़ चेंज थी विया आहिनि, उनखे असां एक्सप्लॉइट कयूं ऐं नवां फ्रेश आइडियाज़ पढ़ो। हे हरारी आहे, ॿिया अहिड़ा नवां थ्योरिटिशियन्स आया आहिनि, एॾा प्रैक्टिकल माण्हू अची विया आहिनि, एॾा प्रेगमेटिक माण्हू अची विया आहिनि। बदकिस्मतीअ सां असांजो जेको पढ़ियलु लिखियलु क्लास आहे उहो रुॻो वेही डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसनि न यूट्यूब ते या कंहिं ॿियो जेके ऑनलाइन आहिनि फैसिलिटीज़, रुॻो चैट GPT में खे जॉइन करे त हुन ते वॾा हिकिड़ा रस्ता खुली था वञनि। मुंहिंजो डॉक्टर हिकिड़ो पुराणो ख़्यालु आहे त ॿियो जेको सलाहियत आहे, सलाहियत मां सम्झंदो आहियां 3 शयूं पंहिंजी असुलु जॻह वठण जे लाइ बेचैन हूंदियूं। हिकिड़ो टैलेंट, सलाहियत, तव्हां हुनजा 10 रस्ता रोकींदव, 11हें रस्ते खां निकिरी वञी पंहिंजो मक़ाम। ॿियो वहंदड़ पाणी, उन जे आॾो जेॾा बि बंद ॿधंदव पर उहो पंहिंजी सतह बुलंद कंदो वेंदो जेसिताईं हुनखे टोड़ींदो न, या जिते हुनखे पहुचणो हूंदो समुंड ताईं हेठां ताईं, तेसिताईं। टियों सरमायो, सरमाए खे बि इहे 3 शयूं बेचैन हूंदियूं आहिनि। सरमाए खे बि तव्हां रखी छॾींदव त उहो तव्हांजे अगेंस्ट कमु कंदो, डिप्रीशिएट थी ख़तमु थी वेंदो। पर जेकॾहिं तव्हां हुनखे यूज़ कंदव त तव्हांखे अलाए किथां खां किथां पहुचाए वेंदो। त इहे माण्हू जेके आहिनि से हिकिड़ो अंग्रेज़ी जो ॾाढो मशहूरु कोल आहे त कंहिं अज़ीम माण्हू जो दास्तान मूंखे ॿुधायो, मां तव्हांखे हिकिड़ी दर्दनाक स्टोरी ॿुधाईंदुसि। यू टेल मी द स्टोरी ऑफ अ जाइंट एंड आई विल टेल यू द स्टोरी ऑफ टॉर्मेंट। ऐं अहम ॻाल्हि इहा आहे त तव्हां वटि नॉलेज आहे, तव्हां वटि नॉलेज एतमाद ॾिए थी, एतमाद तव्हां में कोऑपरेशन वधाए थो, कोऑपरेशन तव्हांजे लाइ टारगेट्स निर्वार करे थो ऐं टारगेट्स तव्हांखे हासिलात ॾियनि था, हासिलत सां तव्हांखे ख़ुशी थिए थी, ख़ुशीअ सां तव्हां वधीक कमु कयो था ऐं वधीक कम जे ज़रिए ई तव्हां दुनिया में पंहिंजो मक़ाम बहसियत क़ौम ठाहे सघो था। उन ग्लोबल कल्चर जो हिसो थी उन लेवल ते वञी। कार्ल मार्क्स खां पुछूं जीनियस छा आहे,
जी जीनियस को हिकिड़ी का माफ़ोकुल फितरत शइ न आहे। जीनियस हार्ड वर्किंग माण्हू जेको आहे उहो ई जीनियस आहे। केतिरो सोचे थो, केतिरो पढ़े थो, केतिरो अमल थो करे, केतिरा कलाक पंहिंजा उनखे वक़ुफ़ु करे थो। असां त अञा ताईं हिकिड़े दुनिया जे जहिड़े तहिड़े जॾे फिॾे जमहूरी मुआशिरे जो हिकिड़ो कंपोनेंट आहियूं, हिकिड़ो पार्ट आहियूं। पर दुनिया में त अलाए किथां किथां जे क़ौमुनि गिनी बसाओ मां साईं मुंहिंजे चवां बोलेविया मां साईं अहिड़ियुनि अहिड़ियुनि क़ौमुनि रिसरेक्ट कयो आहे जिन जे तबाहीअ जा इम्कान बिल्कुलु वाज़े आहे। तव्हां असांजो अचीवमेंट्स इहे छा था सम्झो त हिन महिल गूगल में ऐं ॿियनि नेटवर्क्स में सिंधी ज़ुबान काउंट थिए थी ऐं जेके दुनिया जूं 50 अॼु बि मज़बूत ॿोलियूं आहिनि उन्हनि मां असांजी हिकिड़ी ॿोली आहे। त इहा इन्हनि अप्रोचिस सां ई असां इदारा ठाहिणु, इदारनि ते नज़र रखणु। भई अदबी बोर्ड आहे, लैंग्वेज अथॉरिटी आहे, सिंधोलॉजी आहे, माण्हू छो नथा वञनि इन्हनि में पुछनि त बाबा तव्हां असांजे फंड्स ते क़ाइमु थियल इदारा आहियो, तव्हां कयो छा आहे? त इहो जॾहिं कल्चर थींदो त हे असां जेका ख़्वार थिया आहियूं या असां जेको पस्तीअ में हलिया विया आहियूं उन में हिकिड़ो ॾाढो मूंखे शेर वणंदो आहे त कुछ तो वैसे ही है रंगीन लबो रुखसार की बात, कुछ खूने जिगर हम भी मिला लेते। कुझु असांजी बि जेके आहिनि से बुरा अफ़ाल आहिनि जिन असांखे इन मंज़िल ते पहुचायो आहे। इन मां रिसर्च करे सघे थो माण्हू। अंग्रेजीअ में चवंदा आहिनि त नो वन कैन मेक यू इन्फीरियर विदाउट योर ओन कंसेंट। को बि माण्हू तव्हांजी बेइज़ती न करे सघंदो जेसि ताईं तव्हां पाण बेइज़ती थियण जे लाइ तयारु न हुजो। तंहिंजे करे बहसियत क़ौम असांखे मां सम्झां थो मुंहिंजे आॾो त हिकिड़ो नक्शो बि वाज़े आहे। मां हिकिड़ो जेकॾहिं थोरो घणो निस्बतनि पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे, मूंखे छा करणु खपे मूंखे ख़बर आहे। मां इन पढ़ियलनि जी ॻाल्हि आई आहे। मां बार बार यूनिवर्सिटियुनि जो ज़िक्र थो कयां त अॼु कार्ल मार्क्स जी तव्हां ॻाल्हि कई त हुन ॿुधायो त 1% इंटेलिजेंस 99% हार्ड वर्क उहे ठाहींदा जीनियस। इन जो मतिलबु आहे त इंटेलिजेंस जो ज़रो हेतिरो आहे, महिनत जो ज़रो हेतिरो। मां हीअ ॻाल्हि थो पुछां त जे तव्हां खां सुवालु पुछां त असांजे पब्लिक यूनिवर्सिटियुनि खे ऐं उन्हनि जे वाइस चांसलरनि खे कहिड़ा कहिड़ा बुनियादी कम करणु खपनि इन यूनिवर्सिटी ठहण जे लाइ त माण्हू पोइ चवनि था वाह हिते वञो तव्हांखे रस्तो मिली वेंदो, हेॾे न मिलंदव। यूनिवर्सिटी जो माण्हू दग ॾिसनि। जीअं ॿी जॻह अज़ीम में चर्चिल खां पुछो 4000 बम राति जो लंडन ते इंग्लैंड ते 4000 बम छाणी थी वियो सम्झो त सॼो शहर छाणी करे छॾियो बमनि सां वसकारो। सोचियोसि त चर्चिल छा थो चई त अदालतूं ऐं तालीमी इदारा जे खुलियल त असां कॾहिं बि न हारायूं। हाणे असांजो हाल अदालतूं त ख़ैर थियो, तालीमी इदारा उहे हिकिड़े कसम पुरसी वारी हालत में। मुंहिंजो सुवाल तव्हां ख़ुदि वाइस चांसलर खां वठी हेठि ताईं माना उन्हनि खे कहिड़ियूं बुनियादी शयूं करणु खपनि जो हू यूनिवर्सिटी थी सघनि। ॾिसो सभ खां पहिरियां ई त तव्हां जेसि ताईं सेल्फ रियलाइज़ेशन नथी थिए तेसि ताईं सेल्फ एक्चुअलाइज़ेशन न थी सघंदी। सेल्फ रियलाइज़ेशन आहे त तव्हां महसूसु कयो त तव्हांखे जंहिं जॉब जे लाइ मुंतख़िब कयो वियो आहे उन जे सां डेडिकेशन सां जेको आहे तव्हांजो ज़िमेदारी आहे, ऑफिशियल ज़िमेदारी आहे उहा अदा कयो। उन खां मथे जेकॾहिं तव्हां वटि टाइम आहे त तव्हां उहो यूज़ कयो। पहिरियों त सेल्फ रियलाइज़ेशन थिए। यार अॼुकल्ह प्रोफेसर जी का पघार घटि कान्हे, 3 लख 4 लख रुपया किन किन जी 5-5 लखनि ताईं वञी पहुचे थी। इहो तमामु सुठो अमाउंट आहे। ऐं इन में तव्हां हिकिड़ो मिडिल क्लास जो लोअर मिडिल क्लास जो शानाइतो वाइट कॉलर क्लास घर हलाए सघो था। वॾा मां ईअं न आहे त तव्हांखे माण्हू कोन्हनि, केतिरा ई तव्हांजे तालीमी इदारनि में माण्हू वेठा आहिनि पर उहे बदिल आहिनि छो जो ॿिया कमु नथा कनि त उहे बि उन्हनि जो बि दुको दाख़िल नथो थिए। ॿियनि जा प्रमोशन जाली तरीक़े सां था थियनि, ॿियनि खे सहूलियतूं शॉर्टकट्स सां ख़ुशामद सां मिलनि थियूं त उहो बि उन में लॻी था वञनि।
जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो इहा रियलाइज़ेशन थिए त असां बहसियत क़ौम किथे बीठा आहियूं ऐं असांखे छा करणु खपे, त वाइस चांसलर खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। उहो हिकिड़े सुठे एडमिनिस्ट्रेटर तौर ते, वाइस चांसलर जो उहिदो रुगो अकेडमिक न आहे, उहो 70% एडमिनिस्ट्रेटिव आहे, 30% अकेडमिक आहे। त हिकिड़े सुठे एडमिनिस्ट्रेटर जी अखि तव्हांजे कैमरा वांगुरु कमु कंदी आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त कंहिंजो नोटिस वठिणो आहे, कंहिंजो नाहे वठिणो। अहिड़ी तरह जेको मां हिकिड़ी तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां, वरियनि खां पोइ, वॾे अरसे खां पोइ शागिर्द तालीम पढ़ाइण जे लाइ संजीदा थियो आहे, बाक़ी ॿिया जेके फैक्टर्स आहे उहे गैर संजीदा थी विया आहिनि, उबितो थी वियो आहे कमु। हाणे शागिर्द अॻिते वधी वियो आहे, इवन इंफॉर्मेशन में उहो पंहिंजे उस्तादनि खां सुठी अंग्रेज़ी ॻाल्हाए थो, सुठी कम्युनिकेशन करे थो, सुठियूं स्किल्स आहिनि, सुबुह जो वधीक अपडेटेड आहे। मां जॾहिं उस्ताद हूंदो हुउसि त मां चवंदो हुउसि त भाई मुंहिंजी डोमिनेशन न आहे, जेको अॼु डांस सवेर पढ़ी आयो आहे, मूंखां पहिरियों पढ़ी आयो आहे, मां त देरि सां पढ़ंदुसि, जेको BBC सुबुह जो सही नमूने ॿुधायो आहे उहो मूंखे करेक्ट करे सघे थो। त उस्ताद पंहिंजो किरदारु अदा करे, शागिर्द करे थो अदा। हुकूमत खे इहो महसूसु करणु खपे त ॾाइण बि कुझु घर टारींदी आहे। हिते अहिड़ो सख़्तु हिकिड़ो निज़ाम क़ाइमु थियणु खपे तालीम जे हवाले सां। सवेर ॻाल्हि तव्हां कल्ह पंहिंजी डिस्कस पई थियो त रहमान गुल जेको सिंध जो गवर्नर हो, एसिम अब्बासी हो मार्शला जा माण्हू आहे न, पर थोरा भला बहितर माण्हू हुआ त उन्हनि सिंध खे कंट्रीब्यूट करे विया न। जूणे साहिब साईं, मां त चवां थो त हुनजो 5 पॉइंट्स प्रोग्राम जेको आहे न, पाकिस्तान जे तारीख़ में इन खां भलो ऐं रिज़ल्ट ओरिएंटेड को निज़ाम ई कोन आयो। जूणे जो वरी तव्हांजे तवसुत सां मां चवां थो त उन्हनि माण्हुनि मां आहे जिन वीचारनि सां नाइंसाफ़ी थी, जिन घणो कुझु करणु पिए चाहियो ऐं कयो, पर हुनखे उहा मोट न मिली, हुन सदमे में वियो, कैंसर थी वियो, हलियो बि वियो। त ईअं असांजे तालीमी इदारा जेसि ताईं, जीअं मां तव्हांखे हज़रत अली वारी हज़रत उमर वारी ॻाल्हि ॿुधाई, त आलमनि ॾे वञिणो आहे। जॾहिं क़ौमूं नाकाम थी वेंदियूं आहिनि त पाण जे माज़ीअ खे विज़िट कंदियूं आहिनि ऐं पंहिंजे आलमनि ॾांहुं वेंदियूं आहिनि। वाइस चांसलर हिकिड़ो कमु इहो बि करे सघे थो न त हुनजी सिंडिकेट उहा लॻभॻि इल्मी तौर ऐं अहलियत जे हिसाब सां वाइस चांसलर जे लेवल जी हुजे। उहा ॾिसो ऑलरेडी आहे। मिसाल तौर ते हिकिड़ी सिंडिकेट में 4 त डायरेक्ट नुमाइंदा उस्तादनि जा आहिनि, प्रोफेसर, एसोसिएट, असिस्टेंट लेक्चरर, ठीकु। हिकिड़ो डीन्स जी नुमाइंदी कंदड़ आहे, 5। वाइस चांसलर बज़ाते ख़ुदि अकेडमिया जो माण्हू आहे, 6। साईं मुंहिंजे चवां ॿियो सेनेट जो हिकिड़ो नॉमिनेट थियलु हूंदो आहे, उहो बि अकेडमिशियन हूंदो आहे। त हिकिड़ी 15-16 ॼणनि जे वाइस सिंडिकेट में ऑलरेडी हिकिड़ी सम्झो सिंपल मेजॉरिटी अकेडमिशियन्स खे हूंदी आहे। उहे पंहिंजा जेके आहिनि से ज़िमेदारियूं अदा कनि। ऐं वाक़ई इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे। MPN में बि जेको डफर MPA ॾिसनि था उहो सिंडिकेट में था रखी छॾनि। जेको जज नाल ऐं जेको सम्झो वञे त वेंदो ई कोन मीटिंग में, उनखे प्रपोज़ करे था छॾनि। भाई ही सिंडिकेट्स या बोर्ड ऑफ गवर्नर्स, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ठाहिया ई इन जे लाइ वेंदा आहिनि त देन एंड देयर डिसीशन्स थियनि ऐं जेको रूटीन जो जेको रेड टेपिज़म आहे उन में कमु न फासनि, इदारा अॻिते वधनि। असांखे पंहिंजे एजुकेशनल सिस्टम में, निज़ाम में स्ट्रक्चरल चेंजिस आणियूं पवंदियूं। असांखे इहो जेको रवायती उहो अलामा आय काज़ीअ वारो दौरु ख़तमु थी वियो। ऐं मां चवंदो आहियां सिंध यूनिवर्सिटी इलियास अबड़े खां पोइ हिकिड़ो सम्झो त हिकिड़ी लाइन अची वई। पोइ जेके वाइस चांसलर आया आहिनि उहे अलाए केरु हा, अलाए किथां आया, हुननि जो जेको उहो एकेडमिक एक्सीलेंस ऐं जेको फादरहुड थींदो आहे इदारे में, उहो रवैयो कोन हो। ऐं ॿियनि इदारनि में त अञा वधीक बुरी सूरत हाल आहे। HEC जो तव्हां हाल ॾिसो, असांजी HEC सिंध जी जेका आहे उहा गुज़िरियल 13 सालनि में फंक्शनल न थी सघी आहे सही नमूने, उनजा सही मेंबर न थी सघिया आहिनि। वाइस चांसलर जी जेका रिक्रूटमेंट कमेटी आहे उन में ॾिसो कहिड़े कहिड़े क़िस्म जा माण्हू भर्ती कया था वञनि। भाई उन में को टॉप क्लास बैरिस्टर, लायर छो नथो विहारियो वञे पंहिंजो वाइस चांसलर जे रिक्रूटमेंट कमेटी में? हिकिड़ो टॉप क्लास जो इंटेलेक्चुअल छो नथो हुन में विहारियो वञे? गैर रवायती थी असांखे पंहिंजे पूरे तालीमी निज़ाम खे ख़ासि तौर ते हायर एजुकेशन खे रीस्ट्रक्चर करिणो पवंदो। वॾियूं बुनियादी अहम तब्दीलियूं आणियूं पवंदियूं।
इहो यूनिवर्सिटी थी वियूं त तव्हां था चओ त गैर रिवायती कम करणा पवंदा, महिनत घणी करणी पवंदी, फादरहुड जो रोल अदा करणो पवंदो, पीउ माउ थियणो पवंदो इदारे जो, कंहिं बि वीसी खे ऐं हेठि अकेडमी सभु गॾिजी महिनत कनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे, सवाल थो पुछां त सिंध वटि दुनिया खे ॾेखारण लाइ छा आहे? साईं सिंध जेकॾहिं गौर कजे हिकिड़े पूरे उन जे वजूद जे दायरे खे असेस कजे त सिंध वटि घणो कुझु आहे। सिंध हिकिड़ी पीसफुल को एग्ज़िस्टेंस वारी, जीअं मां सवेर तव्हांखे चयो न, जेके मुहज़िब दुनिया जा पैरामीटर्स आहिनि कंहिं बि समाज जा, उहे तक़रीबन सिंधियुनि वटि आहिनि। सही अॻुवाणी न मिलण जे करे, सेल्फ रूल न मिलण जे करे, पंहिंजो सॉवरन हिकिड़ो एंटिटी न हुजण जे करे उन जा अफ़ाल बुरा थी विया आहिनि। बाक़ी जेकॾहिं इंटरनेशनल एरिना में तव्हां ॾिसंदव त मां सम्झां थो हिन महिल जेका शइ वधि में वधि क़ौमुनि जो तव्हां ॾांहुं ध्यानु छिकाए सघे थी, उहो आहे तव्हांजो कल्चर। उहो तव्हांजी सकाफ़त में एॾो पावर आहे जो उहा माण्हुनि जो ध्यानु छिकाए सघे थी, ऐं उन ध्यानु छिकाइण जे बुनियाद ते तव्हां पंहिंजी एजेंडा अॻिते वधाए सघो था। तव्हां छो न तव्हां असांखे डिप्लोमेट्स ताईं वञणु खपे। असांखे जेके दुनिया जा सर्किल्स आहिनि, इंटेलेक्चुअल सर्किल्स, उन ताईं ऑपरेट करणु खपे। घणा हितां असांजा इंटेलेक्चुअल्स सहाफ़ी वञी पंजाब ऐं केपी में पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था ऐं उते उन्हनि खे इनवाइट करे पाण सां इंट्रोड्यूस कराइनि था। इहो हिकिड़ो अगेन मां चवां थो सिंध जे तव्हां ठीकु आहे, उन में मायूसी बि अची वई आहे ऐं उन में डिटोरियरेशन आई आहे, पर हल तव्हांजो कढंदो पढ़ियल लिखियल तबिको। पढ़ियल लिखियल तबिके खे हिकिड़ो पंहिंजो कैरेक्टर शो करिणो पवंदो ऐं अवाम खे उन्हनि ते थोरो प्रेशर विझणो पवंदो। पुछाणे वारी ॻाल्हि कर, हर सतो माण्हू अज़ीम आहे, फलाणो अज़ीम आहे, टीरो अज़ीम आहे। बाबा क़ौमूं त रुॻो हिकिड़े अज़ीम ते अलाए किथे पहुची वेंदियूं आहिनि। कंहिंखे नेपोलियन मिलियो, कंहिंखे जेको आहे सो बर्टन रसल मिलियो, कंहिंखे जेको आहे सो काफ़का मिलियो, के उन्हनि खे इंट्रोड्यूस कराए पूरी दुनिया में। हे हिते अज़ीमनि जी सम्झो त हिकिड़ी सम्झो हिकिड़ो वॾी फ़ौज पैदा थी पई आहे, उनजी हासिलात छा आहे? हिन महिल ताईं असां शेख अयाज़ खे पूरी तरह दुनिया सां मुतारिफ़ न कराए सघिया आहियूं। उन्हनि ते रोज़ानो हिकिड़ो को न को फंक्शन थिए थो। भाई हाणे उहो कमु त कयो न, जेकॾहिं शेख साहिब ते बि तव्हां कमु करणु चाहियो था त ॿिनि पहलुअनि खां कयो। हिकिड़ो त हुनखे दुनिया सां मुतारिफ़ करायो, जेको हुनजी वर्थ आहे उहा ॿुधायो, या शाह लतीफ़ या केर बि। त दुनिया में जे ग्लोबल लेवल जो स्केल जेसि ताईं असां न रखंदासीं तेसि ताईं न असांखे का कामयाबी मिलंदी ऐं न का असांजी शनाख़्त थींदी। हिकिड़ा ॿ नंढा सवाल थो पुछां, मज़हब जे बारे में सिंधी छा कनि? मज़हब जे बारे में जीअं हज़ारे सालनि खां कंदा आया आहिनि, लकुम दीनकुम वलिय दीन। मां पाण मुंहिंजी कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे, मां को निमाज़ी परहेज़गार न आहियां, पर एनवायरमेंट अहिड़ो ठहियो पियो हूंदो आहे का वीरान मस्जिद हथु अची वई, अहिड़ो दिलि चवंदी आहे वाह बरका तूं ईअं ई माण्हू शुक्राने जूं अदा करे छॾियूं। का जेको आहे सो को अहिड़ो कवाली आहे ॿुधी माण्हू उन मां मज़ो वरितो। इहो सिंधियुनि जो हिस्टोरिकल हिकिड़ो कैरेक्टर आहे त हू हिकिड़ी एडजस्टेबल सोसाइटी आहिनि, हा अकोमोडेटिव सोसाइटी आहिनि। मज़हब जे बारे में हर माण्हूअ खे छॾियो त उहो पंहिंजी अनटिल अनलेस उन माण्हूअ जी एक्टिविटी ॿिए खे डिस्टर्ब नथी करे या ॿिए जे मुफ़ादनि खे ज़रब नथी लॻाए। मिसाल मज़हब जे नाले में कुझु असांजूं हिते दुरियूं ॾंडो खयूं बीठियूं आहिनि ऐं झंडो खयूं बीठियूं आहिनि त असांखां सवाइ कुझु कोन्हे, ईअं न आहे। भाई सिंध में इहे ई मौलाना उबैदुल्ला सिंधी बि हुयो, इन में शाह मोहम्मद अमरोटी बि हो, इन में ॿिया खोड़ मज़हबी आलिम हुआ जिन ख़ुदि सिंध सागर पार्टीअ जो मौलाना बोहियो हो। त इहे विदाउट हार्मिंग द आर इंजरिंग ॿिए जो एतिराम कंदा। मज़हब खे हिन स्टेज ते
टच करणु उहो हुअं ई गैर ज़रूरी आहे, पंहिंजी ज़ात पर पर पूरी दुनिया में मज़हब जो रोल हाणे सेकेंडरी थींदो थो वञे। उहो त तव्हांखे जंहिं शइ में मज़ो, कंहिंखे मौसीक़ी में मज़ो थो अचे, कंहिंखे जेको आहे ट्रेवल में मज़ो थो अचे। मज़हब हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी आहे जेकॾहिं तव्हांखे उन सां कंसोलेशन मिले थी। छा आहे जेका निमाज़ या ॿिया अहिड़ा अरकाननि चाहे उहे मेडिटेशन जो हिकिड़ो क़िस्म आहिनि न। तव्हांखे हिकिड़ी मटीरियल शयुनि खां कटे ऐं कंहिं ॿी शइ ते कंसंट्रेट कराइनि था न, अहिड़ियूं मेडिटेशन त हर मज़हब थो करे, बुद्धिज़्म बि करे थो। ख़ुदि मॉडर्न साइकेट्री तव्हांखे ॿुधाए थी तव्हांखे मेडिटेशन करणी आहे। वॾा वॾा जेके सियासतदान आहिनि उहे या योगा था कनि या मेडिटेशन था कनि। इहो हिकिड़ो पाज़ आहे जेका कंटिन्यूटी आहे इंसानी डेली रूटीन में, उनखे हाल्ट करे ऐं पंहिंजे दिमाग़ खे थोरो फ़रत ॾियणी आहे या आराम रेस्ट ॾियणी आहे या नई शइ का ॿुधाइणी आहे। मज़हब जी एतिरो अमल दख़ल आहे ऐं उनखे हरू भरू कंहिंजे मथां मढ़णु या हरू भरू उन जे बारे में राय ज़नी करणु। छो जो जेके मां तव्हांखे ॿुधायां क़ुरान शरीफ़ जी जेके पहिरियों 4-5 आयतूं न, ज़ालिकल किताब ला रैब फ़ी, माना हे किताब शक खां बालातर आहे, हुदल लिल मुत्तक़ीन। हिन में जेके तक़वा जा साहब आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो आहे हिदायत आहे। हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीन युमिनून बिल गैब, जिन गैब जे ॾींहं ते ईमान आहिनि। चइनि 5 शयुनि में ई क़ुरान जो सॼो मैसेज उन में कन्वे थी थो वञे। हाणे जंहिंजी स्टार्ट हिते आहे त ज़ालिकल किताब ला रैब फ़ी, त इहो अकुली मसइलो त थियो न, इहो बिलीफ जो मसइलो आहे। त जॾहिं हिन किताब शक खां ई बालातर आहे त हाणे उन ते वेही उन जे बारे में दलील ॾियणु या मज़हबी मामलनि ते डिबेट करणु। भाई डिबेट तॾहिं थिए जॾहिं मां चवां त हो बि अकुल जे ॻाल्हि खे मज़हबी माण्हू एडवोकेट करे थो, मां बि कयां थो, त पोइ हिक ॿिए सां कयूं। हिकिड़ो चए थो त मुंहिंजो जेको सफ़र आहे ई बिलीफ वारो, एतमाद जो, पहिरियों एतमाद कंदे त उन खां पोइ त अक़ीदे वारो। उन सां कहिड़ी डिबेट? इहा त जेको आहे सो मौलाना आज़ाद लिखियो आहे त मां इन मज़हब जे बारे में ऐं जेको क़ादिर मुतलिक़ वजूद आहे उनजे हुजण ऐं न हुजण जे बारे में ज़हनी कशमकश जे इन हद ते पहुची वियुसि जो सम्झो त ज़रे घटि दीन खां निकिरी वियो। पर मां सोचींदो रहंदो हुउसि। पोइ हिकिड़े ॾींहुं मां सोचींदे हिकु मूंखे अहिड़ो ज़बरदस्त ख़्यालु आयो, मूं चयो त आज़ाद तूं खामख़ा परेशान आहे। मज़हब त आहे अहसास जो नालो न, मज़हब त आहे बिलीफ जो नालो। तूं चवे थो आहे, नथो चए न आहे। तंहिंजे करे जेके चवनि था आहे उन्हनि खे छॾ त हलनि, जेके चवनि था न आहे उन्हनि खे छॾ त उहे पंहिंजे वाट ते हलनि। ॿई तजुर्बा कनि। पोइ जेको जंहिं स्टेज ते पहुतो, साइंस जेको आहे सो केतिरो तरक़ी करे किथे वञी जेको आहे सो कल्मिनेशन थी करे, माण्हू ह्यूमन एंडेवर किथे थो पहुचे, इहे उहे मसइला आहिनि जेके ख़ुदि मज़हब जेको आहे तव्हांखे पर्सनल एक्सपीरियंस खां सवाइ थी न। हिन ॿी हिकिड़ी आख़िरी सवाल थो पुछां तव्हांखां, उहो हीअ आहे त हिकिड़ी बेस्ट पॉलिटिक्स ऐं बहितरीनु सियासी पार्टी कहिड़ी कीअं थींदी? चीन जो जेको दुनिया में वॾे में वॾो आहे उन्हनि जो आलिम थी चुको आहे कन्फ्यूशियस। कन्फ्यूशियस खां पुछूं त हिकिड़ी आइडियल सोसाइटी छा आहे? हीअ आइडियल सोसाइटी इहा आहे जंहिंमें माण्हू हुकूमत जे ताबे हुजनि ऐं हुकूमत कानून जे ताबे हुजे। वाह, मुख़्तसिर हुन ॿुधायो 6000 साल अवल 6000 साल अवल त हुकुमरान कानून जे ताबे हुजनि ऐं माण्हू हुकुमराननि जे ताबे हुजनि। आइडियल पार्टी उहा आहे जेका वधि में वधि पंहिंजे ठाहियल उसूलनि ते हले ऐं उन जा फॉलोअर्स उहो कुझु कनि जेको कुझु उहा पार्टी चवे थी। ऐं जेतोणीकि फ़िलहालु त सरेदस्त इम्कान अहिड़ा नथा लॻनि त को इन पर ॻाल्हि त रखणी आहे, ॻाल्हि रखणी आहे। छो जो मतिलबु कीप नॉकिंग द डोर, वन डे दैट विल ओपन। इहो जेको आहे सो दरवाज़ो खड़काईंदो रहे। ऐं क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी ॾाढी मुंहिंजी पसंदीदा आयत हिते जाओल हक़ व ज़हकुल बातिल इनल बातिल कान ज़हूका। पंहिंजा दलील खणी न, माना उहो इहो आहे त सच आयो ऐं कूड़ भॻो, तहक़ीक़ कूड़ खे भॼणो ई आहे। अहिड़ी तरह दुनिया जा जेके बि फ़िलासफ़ीज़ आहिनि उन्हनि में बहरहाल इहो
ई चयो वञे थो त आख़िरी फतेह हक़ खे ई थियणी आहे, राइट डायरेक्शन में। मगर ये मुमकिन ही किस तरह है कि तुम किसी पे निगाह डालो तो उसकी दीवारें जान टूटे, वो अपनी हस्ती न भूल जाए। अमजद इस्लाम अमजद ईअं थो चए त सीरियस एफर्ट तूं कंदे ऐं उनजो नतीजो न अचे, इहो नामुमकिन आहे। तव्हां नामुमकिन खे इंसान ई मुमकिन बणायो आहे, ऐं इहो इंसान जे मिज़ाज जो ऐं इंसान जे शऊर जो एजाज़ आहे जो हो बज़ाहिर अण थींदड़ शयुनि खे करे थो ॾेखारे। न्यूटन जेको आहे सो पंहिंजो बल्ब ईजाद थियण खां एडिसन बल्ब ईजाद थियण खां अवल इहो ॿुधायो छा त मां करे वेंदुसि, हुन ते हिकिड़ी सिंसियर एफर्ट कई ऐं उन महिनत जो उनखे पूरो न्यूटन जे मथां सूफ़ किरियो त का ग्रेविटेशनल फोर्स उन खां पहिरीं ख़बर थोरी हुन वीचारियो ऐं उन ते गहरो हलंदो वियो ऐं आख़िर में हुनखे हासिलात थी। अहिड़ी तरह जेको आहे सो जॾहिं न्यूटन न हा ठीकु आहे, हिनखे थोरो एडिट कजो। ॿियो अलाए कहिड़ो हो जेको मरे पियो त हुनखां पुछूं त हुनजो आख़िरी जुमिलो हो लाइट मोर लाइट। कंहिं इहो न्यूटन चयो या एडिसन जंहिं बल्ब कंहिं ईजाद कयो, एडिसन जो ईजाद। हा ख़ैर इहो त हाणे थी वियो आहे थोरो, इनखे छॾिजो। त इहो आहे त ह्यूमन एफर्ट जेका आहे न, ही जेको पूरी दुनिया में तव्हां दुनिया जो ग्रेंजर ॾिसो था, जेके दुनिया जी ख़ूबसूरती ॾिसो था, जेको दुनिया जी बका ॾिसो था, दुनिया जो हुस्न ॾिसो था, इन जे पुठियां इंसानी महिनत आहे। इंसानी महिनत खे वरी जेको परमनेंस ॾिए थी या दाइम ऐं क़ाइमु रखे थी, उहो आहे मोहबत जो जज़्बो। उहो दुनिया में हर शइ ख़तमु थी वञे, पर मोहबत में उहा पावर आहे जेको एंडलेस पावर आहे। मोहबत पंहिंजो पाण सां, वतन सां, माहौल सां, ऐं उन मोहबत जे जज़्बे सां ई तव्हां वॾियूं शयूं अचीव करे सघो था। नाज़रीन, ही हो जनाब इनाम शेख, नामियारो लेखक ऐं समाजी तजिज़े निगार ऐं असांजो दोस्त। हिन जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं पॉलिटिक्स जे बारे में, ॿियनि शोबनि जे हवाले, यूनिवर्सिटी मुख़्तलिफ़ सिंध जे हवाले सां, सिंधियत जे हवाले सां। ऐं असां सम्झूं था त इनाम जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असांखे वीचार करिणो पवंदो ऐं सॼी दुनिया सां गॾु हलण लाइ दुनिया जूं वॾियूं कोशिशूं साम्हूं रखी अॼोकी दुनिया जे वहिंवार खे सम्झी पंहिंजे पंहिंजे चङाइनि खे दुनिया ॾो पेश करण लाइ ज़बरदस्त महिनत करणी पवंदी आहे। बकोले नाम जे त जेके हज़ारे साल असां खां घुसी विया आहिनि, हाणे बर्क़ रफ़्तारी सां समूरनि माण्हुनि खे वॾी महिनत करणी पवंदी। महिनत कॾहिं बि ज़ाया न थींदी। शर्त इहो आहे त उहा सिधे रुख ते हुजे ऐं उहा तइ थियल ॻाल्हियुनि ते हुजे, त पोइ सिंध जी सॼे मुल्क पाकिस्तान जी सणाई थींदी। लीडर टीवी ॾिसण लाइ अव्हांजी वॾी महिरबानी। अव्हांखे इनाम शेख जा ही इंटरव्यू जो मुख़्तलिफ़ हिसा, मुख़्तलिफ़ क़िस्तूं उहे ॿुधी यकीनन ख़ुशी थी हूंदी। ऐं असीं चाहियूं था त असांजे मुआशिरे में ॿिया जेके बि इनाम शेख जहिड़ा माण्हू, हिन खां वधीक पढ़ियल माण्हू, उहे महिरबानी करे लीडर टीवी ते पंहिंजूं पंहिंजूं यादूं ऐं पंहिंजूं पंहिंजूं ॻाल्हियूं रिकॉर्ड कराइनि, त जीअं सिंध खे सोशल मीडिया ते, यूट्यूब ते हिकिड़ी सीरीज़ मिले वॾनि माण्हुनि जी, वॾनि माण्हुनि जी ॻाल्हियुनि जी, वॾनि ॻाल्हियुनि खे ओरण ऐं सोरण जी। लीडर टीवी ॾिसण लाइ, हिनखे सब्सक्राइब करण लाइ अव्हांजी वॾी महिरबानी। इनाम शेख, अव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजी टाइम ॾिनो ऐं असांजी मुसलसिल ॻाल्हियूं थियूं, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त बेशुमार माण्हुनि खे हीउ सभु कुझु तमामु घणो वणियो बि आहे ऐं माण्हू चाहिनि था त असां घटि में घटि हिकिड़ी सुठियूं ॻाल्हियूं हिक ॿिए सां करणु शुरू कयूं। न मां सवेल तव्हांखे चयो त पंहिंजी ज़ाती कचहरीअ में मूं चयो त हे इंटरव्यू में जेकॾहिं बि का बि चङी शइ थी आहे त हुन में कुदरत, महिनत ऐं एंग्रो यूरिया टई गॾु आहे। तव्हांजो एॾो फ्रैंक ऐं पुरमग़ज़ कॉन्ट्रीब्यूशन न हुजे हा भाई। सुवाल पुछण जे लाइ बि त हिकिड़ी माण्हूअ खे महिनत करणी थी पए ऐं अरकरेज़ी करणी थी पए। ॾाढो ॾुखियो
जेको आहे सो इहो कमु आहे सुवाल पुछण वारो, ऐं सुवालनि जा जवाब ई दुनिया जो वॾे में वॾो बहितरीनु पोरियो आहे। तव्हां कयो, तव्हांजी टीम कयो, ऐं पाण तव्हां अहिड़ियूं पॉइंट्स रेज़ कयूं जंहिं मूंखे ॻाल्हाइण ते उत्साहियो, त मुंहिंजी बि लर्निंग थी। तव्हां सभिनी, तव्हांजे इदारे जी, तव्हांजी महिरबानी। वॾी महिरबानी।